ॿुधाए न कजांइ प्लीज़। न चवंदुमि, मां कॾहिं न चयो आहे कंहिंखे, मां कॾहिं न चयो आहे कंहिंखे। कीअं थो लॻा पियो मां हीअं स्टाइल में है बबू? सफ़ा झंडू बम लॻो पियो आई कुत्ते जा पुट। छा थो चईं बड़वा? झंडू बम है झिरकी? त बाक़ी जा पाण खे सलमान खान तो सम्झी या तेरे नाम जो? सलमान खान मूंखे ॾिसी करे स्टाइल कई अथई सम्झी? मां कंहिंजी कॉपी न कंदो आहियां। हल निकिरी था। छा कयां चओ न, गुईअ ते किवली चक पाए वई आहे, ॾाढी ख़ासि थी थिए। कवड़ो तेल लॻाए न पोइ रनड़ा। माण्हुनि खे अलाए छा थियो आहे, मूंखे खदड़ी खदड़ी था चवनि पिया। पाण खदड़ा हूंदा चंडा। तोखे ख़बर अथई मजूरनि लाइ हिते छा कयो अथई सरकार? न यार छा थियो आहे मूंखे ॿुधाए न। ट्रेन जूं टिकेटूं ॾेई पोइ कैंसिल था करनि। ॾाढो नीच टाइप जो माण्हू आई तूं। दोस्तीअ जो नाटक करे पुठीअ में छुरी थो हणी तूं। तोखे चयो में हीअ लंबी सिगरेट मूंखे बि ॾे त चई तो माल कोन्हे ऐं पाण चूसे पिए थो। नई ॼणी हुई त सपनो छो ॾेखारी मूंखे बड़वा? मां न सोचियो हुयो कॾहिं, न कॾहिं बि न सोचियो हुयो की कोरोना हीअं ईंदो ऐं ज़िंदगी बर्बाद करे छॾींदो सभिनि जी। मां हाणे अञा ब्यूटी पार्लर खोलियो हुयो, बंदि कराए छॾी रनड़े वायरस। पार्लर चालू करे छॾ न, भले कंहिंखे ख़बर थोड़ी पवंदी। हले हले बाबू कांती, हिते बीह करे छा थो करी पियो ॿाहिरि? गरम गरम केक कटो अंदरि हली। एनिवर्सरी आहे पंहिंजी अॼु। एनिवर्सरी? गरम गरम केक कॾहिं हूंदो आहे या भला? बांसी केक खाराईंदी। हिकु ॾींहुं लॉकडाउन कयनि, पोइ वरी 21 ॾींहं कयनि, वरी पोइ 19 ॾींहंनि जो मैसेज आयो भई 19 ॾींहं बंदि रहंदो। वरी पोइ उहो पूरो थियो त 14 ॾींहं कयनि। मां चयो पूरो थी वियो, पर हे त वरी मैसेज आयो आहे 14 ॾींहं वरी थींदो। छा कयूं? छा थियो अथई तोखे आख़िर? हेॾी राति जो किॾे थो वञी तूं? हेॾे ॿुध न चंडा, किॾे थो वञी? कोरोना थी वेंदई। जेको खपई खुली करे ॻाल्हाए न, मां घर ठाहे थी ॾियां न तोखे। आत्मा तो तड़पे, बीड़ी खपे मूंखे, प्रेशर नथो अचे।